अतिकुर रहमान सोलंकी साहब के जस हुए जे एतिरो शानदार प्रोग्राम तकरीब जी मुनक़द कई उनका असांजा जेका मौजूद ख़ास मेहमान आहिनि साईं नूर मोहम्मद सुमरो साहब ऐं साईं एहसान अली जनवार साहब अवां खे मुबारक हुजनि। अवां 60 साल पूरा पंहिंजी जेको आहे ड्यूटी जा पूरा मुकम्मल कया हिन शोबे मां पुरकार तरीक़े सां रुख़सत थियो पिया तव्हांजी काविशूं असांजे साम्हूं आहिनि। साईं नूर मोहम्मद सुमरो उहो माण्हू आहे जेको आम उस्ताद जेॾीमहिल फ़ोन कंदो आहे साईं मुंहिंजो ट्रेज़री में कमु आहे असीं पोइ पहुचंदा आहियूं साईं ट्रेज़री में पहिरीं वेठो हूंदो। साईं डी ऑफिस में असांजो कमु आहे असीं पोइ पहुचंदा आहियूं साईं डी ऑफिस में पहिरीं पहुचंदो। सॼे ज़िले जी क़यादत बल्कि आउं चवां थो असांजी मर्कज़ी क़यादत हिते मौजूदु आहे। हिकिड़ो वॾो जेको हींअर मसइलो असांखे दरपेश आहे उहो सॼी बाडी जे साम्हूं रखां थो। STR सॼे सिंध जो मसइलो ज़रूरु आहे पर असांजो तालको हिन में सभ खां वधीक जेको आहे मुतासिर थियो आहे। असां जेको इलेक्शन करणु वञूं पिया असांजी ज़िले कमेटी असांजो जेको तालके चेयरमैन आहे इलेक्शन कमेटी जो उन सां बि इहो जेको STR में उनखे परे ऐं पॉलिसी जे ख़िलाफ़ु उछलियो आहे। असांजी तव्हां खां रिक्वेस्ट हूंदी सभु उहिदेदार वेठा आहियो अहिड़ो को लाइअमल जोड़ियो त पॉलिसी जे ख़िलाफ़ु जेके बि उस्ताद सां ज़्यादतियूं थियूं आहिनि उन्हनि जो अज़ालो कयो वञे। जे न त पोइ उस्ताद अव्हां खां बदज़न थींदा। असां केतिरी बि कोशिशि करे छॾियूं उहो उस्ताद असां ते आङुरियूं खणंदा त तव्हां सां ज़्यादती थी तव्हां पंहिंजे लाइ कुझु कोन करे सघिया त असीं पेटर्न में छो अचूं। त महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हि खे जेके बुरी लॻी हुजे ॾुखी लॻी हुजे माज़रत जज़ाकल्ला।